अम्मी मूंखे ॻाल्हि न सम्झ में अचे। हेॾी वॾी हवेली आहे ऐं सॼी हवेली में कुल 6 माण्हू, हिकु पाण, 2 ज़ालूं, हिकु गार्ड, हिकु मुंशी, हिकु मुलाज़िम। तो अचानक शादी लाइ राज़ी कीअं थी वई? अम्मी मुंहिंजी रज़ामंदी खे कुझु बि सम्झी छॾिजो, पर मूंखे बुज़दिल कॾहिं बि न सम्झिजो। मूं शादी लाइ हा साईं खां ॾिठी नाहे कयो, बल्कि मूं हिकु रस्तो तलाश करे छॾियो आहे, जंहिंजी सलाह मूंखे पंहिंजी टीचर कई हुई। मुंहिंजी टीचर हमेशह चवंदी हुई, हर बंदि रास्ते जे पोयां हिकु खुलो रास्तो ज़रूर हूंदो आहे, सिर्फ़ ओस ताईं पहुचण जी देरि हूंदी आहे। अम्मी मूं इहो फ़ैसिलो साईं सां मुक़ाबिलो करण लाइ नाहे कयो। मां चङी तरह ॼाणा थी त मां हुनजो मुक़ाबिलो नथी करे सघां। तहां बाहर वञी रही हो? जी, मां तव्हां सां ई मिलण पिया आहियां। मां पाण हाज़िर थी वियो। हुकुम कयो। मूं हिकु नेक कमु करण जो सोचियो, त मूं सोचियो त इनमें देरि छा जी। कमाल थी वियो। हाँ? ये तो कमाल थी वियो। तुंहिंजा ई मुंहिंजा ख्याल केॾा न मिलनि था। मां त पाण तव्हां खां पुछण आयो हुअसि त दोस्तनि खे शादी दावत करे ॾियो। शादी करते त असां अॼु ई शादी करे छॾियो, सिर्फ़ मौलवी खे घुराइण जी देरि आहे। पर मूं इहो सोचियो त जेके तव्हां अम्मी सां शर्तूं क़बूल कयूं, छो न पहिरीं तव्हां उहे पूरी करे छॾियो। सिर्फ 2 कलाकनि में तव्हांजी हर शर्त खे पूरो कयो वेंदो, हर शर्त खे। हिन खां अलावा मूंखे थोरी आज़ादी बि खपे। मूं सम्झो कोन। कॾहिं कॾहिं मां ड्रामा लिखंदी आहियां कंहिं न कंहिं चैनल लाइ। हिन वक़्तु बि मां हिकु ड्रामो पई लिखां, जंहिंजो सिर्फ़ आख़िरी सीन बाक़ी आहे। वो भी लिखो। तव्हांखे का बि रोक टोक न आहे। उन खां पोइ तव्हां ऐं मां हनीमून मनाइण जे लाइ हलिया वेंदासीं, अहिड़ी जॻह ते जिते का बि रोक टोक न हुजे। मां सोचां पई त हिन ड्रामे जो आख़िरी सीन इलाही पावरफुल हुजे। इन लाइ सोची रही आहियां त को सुठो ऐं मुनफ़रिद सीन ज़हन में अचे त लिखी छॾां। तव्हां ते सॼी ज़िंदगी ड्रामे लिखण जी का बि पाबंदी न हूंदी। तव्हां आज़ादी सां ड्रामो लिखो। बस पोइ हाणे घुराई छॾियो काज़ी साहब खे। इन हाल में न पहिरीं पंहिंजो पाण खे कुझु ठाहियो। तव्हां ईअं कयो, शादी जो जोड़ो ख़रीद कयो, उहो पाए कुंवार थी मुंहिंजे साम्हूं अचो। जंहिंमें तव्हांजी ख़ुशी। त पोइ तूं ऐं तुंहिंजी वालदा बाज़ार वञो। मां वरेल खे मोकिलियां थो, हुन सां गॾिजी शादी जो जोड़ो ख़रीद कयो।